बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू कयां थो अल्लाह जे नाले सां जेको निहायत मेहरबान ऐं रहम करण वारो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, अवां सभिनी खे हिन रिज़वान डायरी जे तरफ़ खां सिक भरियो सलाम क़बूल पर। उम्मीद आहे त तव्हां सभु अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां ठीक ठाक हूंदो। आमीन। दोस्तो, ही नसीहत भरियो वीडियो आख़िर ताईं ॾिसिजो, छो जो मां अॼु तव्हां जे साम्हूं हिकु अहिड़ो मौज़ू पेश करे रहियो आहियां जंहिंमें रुॻो नसीहत आहे। हिकु मुल्क ते हिकु अहिड़ो बादशाह थियो जंहिंजी हर वक़्तु इहा ई सोच हूंदी हुई त हिन सॼे मुल्क जा माण्हू कंगाल थी वञनि ऐं हिन मुल्क जो सॼो पैसो मूं वटि अची वञे ऐं उन जो मालिक सिर्फ़ु हिकु मां हुजां। सो दोस्तो, हिन बादशाह मुल्क खे तरक़ी ॾियण जे बजाए हिन मुल्क खे कंगाल करण जो सोचियो। सो हिन बादशाह पाण सां गॾु हिकु अहिड़ो वज़ीर खयो जेको पाण इहो चाहे पियो त हीउ मुल्क सॼो कंगाल थी वञे। सो दोस्तो, नेठि हिननि ईअं ई कयो कंहिं तौर तरीक़े सां बेईमानीअ सां सॼी दौलत हिननि वटि अची वई। मुल्क जा माण्हू कंगाल थी विया। सो हिकु ॾींहुं वज़ीर बादशाह खे चयो त हिकु अहिड़ो झंगल में महल ठारायो जंहिंमें हीअ सॼी दौलत लिकाए रखूं ऐं ॿिए कंहिंखे ख़बर बि न पए। सो बादशाह हिकु झंगल में हिकु महल तयारु करायो जंहिंमें सॼी दौलत जमा कराए छॾी ऐं उन जे दरवाज़े जूं ॿ चाबियूं ठहिरायईं। हिकु वज़ीर वटि हूंदी हुई ऐं ॿी बादशाह वटि हूंदी हुई। वज़ीर उन महल जे ॿाहिरां अक्सर फिरंदो रहंदो हो। बादशाह जे चवण मुताबिक़ हू उते चौकी पिणु ॾींदो रहंदो हो। हिकु राति बादशाह खे ख़्यालु थियो त अॼु झंगल में वञी उन महल खे ॾिसी अचां जिते इहो माल जमा करायो आहे। सो कंहिंखे बि ख़बर कान पई। बादशाह वञी झंगल वटि पहुतो, दरवाज़ो खोलियाईं ऐं उन महल में अंदरि दाख़िल थियो। छा ॾिसे त सोन, हीरा मोती, मतिलब त उहा हर क़ीमती शइ उते मौजूदु हुई। ज़र सोन ते सुम्हे पियो, ज़र पैसनि ते। इत्तिफ़ाक़ सां उतां वज़ीर जो गुज़र थियो। ॾिसे त दरवाज़ो खुलियो पियो आहे। सोचाईं शायदि राति ख़ुशीअ में दरवाज़ो बंदि न कयो अथऊं। सो उन वक़्तु दरवाज़ो ॿाहिरां बंदि कयईं। वज़ीर त हलियो वियो, पर बादशाह जॾहिं महल घुमी दरवाज़े वटि पहुतो त छा ॾिसे त दरवाज़ो ॿाहिरां बंदि लॻो पियो आहे। दरवाज़ो खोलण जी कोशिशि कयईं, दरवाज़े खे खड़कायईं, ॾाढियूं दाऊं पिणु कयईं, पर उन झंग में उन खां सवाइ ॿियो केर बि कोन हो। आख़िर बेवस थी दीवारुनि खे धक हणी जॾहिं दौलत ते नज़र पियसि तॾहिं उन्हनि खे चयाईं। सो न पैसनि खे चवण लॻो, तव्हां केॾा न क़ीमती आहियो, मूंखे मानी ॾियो ऐं पाणी ॾियो। हू ईअं सम्झी रहियो हुयो त ही सोन, ही दौलत, ही हीरा अॼु मूं ते खिली रहिया आहिनि ऐं मूंखे चई रहिया आहिनि त तूं असांजे पोयां भॻे असांखे हासिल करण लाइ तो छा न कयो, पर अॼु असीं तुंहिंजे कमु न आयासीं। सो आख़िर बेहोश थी वियो। होॾां वज़ीर ॻोल्हा कई, पर बादशाह न लधो। उन वज़ीर सोच कई त छो न इहो माल मां ॿिए पासे शिफ्ट करे छॾियां। सो उहो बि अची उते पहुतो। उन खां अॻु बादशाह खे होश आयो ऐं पंहिंजे रत सां उन दीवार ते लिखी छॾियाईं, ही दुनिया, ही पैसा, ही दौलत कंहिंखे बि कमु न ईंदी। ही मानी ऐं पाणी नथा ॾेई सघनि त ही कहिड़े कम जा। सो वज़ीर बि जॾहिं उहो दरवाज़ो खोलियो त ॾिठाई त बादशाह फोत लॻो पियो आहे, मुओ पियो आहे ऐं दीवार ते लिखियो पियो आहे त ही दुनिया, ही दौलत न पाणी था ॾेई सघनि न मानी, त हीअ पैसा ॾोकड़ कहिड़े कम जा। सो दोस्तो, इन मां असांखे इहा नसीहत मिली त असां दुनिया में पैसो गॾु न कयूं, पैसे जे पोयां न भॼूं। ही पैसो हथनि जी मरा